भाऊ असां फ़ैसिलो कयोसीं मौज़ूम ख़ान आबासीअ वटि साल ॾेढ 2 साल थिया आहिनि। उन फ़ैसिले में किस्तियूं बि असां ॾिनियूं आहिनि। हर शइ हाणे केसनि जी रुॻो लिख पढ़ रहियल ई हितां पोयों हिननि जो सोलंगियुनि सां बिरादरीअ सां हिननि जो ॿांह ते संगियूं ते तकरार। इन बशीर जो FIR बि कटियल आहे हुन ते, अगवा जी FIR नौंदरे थाणे ते कटियल अथसि। उन्हनि सां पंहिंजी मुंहुं मारी अथनि, उहे विड़ी विया अथनि, हितां नारा हणंदा विया। सॼे मुल्क खे ख़बर आहे असांजो न हुन में हथु आहे न मुलविस आहियूं। हर भर बेगुनाह असांखे था अटकाइनि। असां वसारनि ऑफिसरनि खे अपील था कयूं त असांजो सही साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असांखे जेको आहे बाइज़त बरी कराइनि केस मां। सीख साहब बि मौज़ूम ख़ान आबासीअ ॾे फ़ोन कई त बाबा हिननि खे बिरोहिन खे चओ त ॿांह मोटाइनि। उहे विया हुआ, बिरोही बि उते विया हुआ सभु। हुननि खे चई त बाबा मां ॾींहं ॿिनि में तव्हांखे ॿांह मोटाए ॾींदुसि। पोइ उतां थिया हलिया विया, अलाए छा थियो हुननि जो पंहिंजो ॻाल्हि हुयो, असांखे हुनजी ख़बर न आहे। भाई ईअं असां ॿुधोसीं त मौज़ूम ख़ान खे नादर हुसैन मंगसीअ फ़ोन कई त भाई हिननि खे ॿांह मोटाए ॾिनी मुंहिंजनि माण्हुनि खे। उन्हनि पोइ अलाए छा चयनि त 2 ॾींहंनि में असां मोटाए ॾींदासीं। हिन मोहम्मद बख़्श चवनि ऐं पोइ हे पाण में विढ़िया आहिनि। असांखे ख़बर का बि कान्हे त हिन छा ते विढ़िया, छो न विढ़िया, छो न ॾिनो ॿांह, छा न कयूं। हाणे उहा अगवा जी FIR बशीर ते कटियल आहे, हुनजे भाणेजनि ते कटियल आहे। छोकिरी अञा ताईं न मोटी आहे, उहो लड़ियूं हलिया विया हितां। ऐं असां सिंध IG खे अपील था कयूं, बिलाल भुट्टो साहब खे चेयरमैन पीपल्स पार्टीअ खे अपील था कयूं त असांजे जहिड़ो जेको आहे वधायो न वञे, भली जा इंक्वायरी कराई वञे। जेको उन में मुलविस बिहे थो उन्हनि खे सज़ाऊं अचनि। असां त अॼु बि राज़ी आहियूं त भली लिखितूं पहिला आहिनि मौज़ूम साहब वटि 3 महीना थिया आहिनि, असां भॼी बीठा आहियूं, लिखितूं बि नथियूं मिलनि त को लिखितूं मिली हिक ॿिए खे आजूं करे केसनि मां लिखी ॾियूं। हाणे हे केस असांजे मथां दाख़िल कराईंदा था त असां चऊं त असां सां हक़ु इंसाफ़ थिए, भली हुनजी जांच कई वञे। जेको मर्डर थियो आहे जंहिंजे मथां बि जंहिं बि कयो आहे हुनजी उहा सज़ा हुनखे मिले न। ॿियनि कहिड़नि ग़रीबनि असां कहिड़ो ॾोह कयोसीं? असां पंहिंजे घरनि में वेठा आहियूं, असांखे त ख़बर ई कान्हे का त को असां न उन्हनि सां मुलविस ई आहियूं। जहिड़ो उन्हनि सां सॼो उन्हनि सरेआम कयो आहे, ॾींहं जो 8 बजे जो खून आहे, लिकियल त कान्हे ॻाल्हि, सॼी दुनिया ॾिठो आहे। जेके विढ़ण वारा माण्हू ॿ ॼणा था वञनि विढ़िया, हिननि नाला ॾिना आहिनि 8-10 नाला। बेगुनाह असांखे परेशान था कनि, ॿियो कुझु बि कोन्हे। हिते 120 घर वेठा सोलंगियुनि जा, उहे सोलंगी हिननि ॾे पंधप करे करे ॾिठा। आख़िर 2 ॾींहं थिया आहिनि, लॾे विया, पंहिंजा टपड़ खणी विया हलिया। उन खां पोइ अची इहे विढ़िया आहिनि। मीर नाज़र ख़ान मंगसीअ बि मौज़ूम साहब खे फ़ोन करे चयो त बाबा हे मसइलो हल कर। हिननि इहो रोज़ु ॾटा ॾींदा पिया, चवनि त अॼु था ॿांह ॾियूं, सुभाणे था ॿांह ॾियूं, अॼु था ॾियूं, सुभाणे था ॾियूं। ॿांह हुननि खे न मिली तॾहिं उहो विढ़िया हूंदा, असांखे ख़बर न आहे। न असांजो हुननि सां को राब्तो ई आहे, न असां हुननि सां कोई उथण वेहण ई आहे। बाक़ी हिते रहिया आहिनि 10-12 साल, हिते असांजा सार दार हर दर काईंदा, सॼे ॻोठ खे सुञाणींदा आहिनि। ईअं न त को हिकिड़े माण्हू खे सुञाणींदा आहिनि, सॼे ॻोठ सां हुननि जी उथणी वेहणी आहे।